नाज़रीन तव्हांखे जोई खां हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त तालीम खाते में एमरजेंसी बावजूद बि यूसी सावड़ो ऐं यूसरी छड़ी जा केतिरा ई बंदि पयल स्कूल अञा ताईं खुली न आहिनि सघिया। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ प्राइमरी बॉयज़ स्कूल कासिम रोधनाणी, सावड़ो राज़ी रोधनाणी, मोहम्मद हसन रोधनाणी, ईसा रोधनाणी, सोहरी रोधनाणी, जान मोहम्मद रोधनाणी, होत खान रोधनाणी, हमज़ो रोधनाणी, दोदो रोधनाणी, अब्दुल्ला रोधनाणी समेत ॿियनि स्कूलनि खे ताला लॻल। स्कूलनि खे ताला लॻल हुजण करे सवे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। तालीम खाते जे ऑफिसरनि बि अखि न पटी। ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त तालीम खाते में रिश्वत जी बाज़ार अॼु बि उरूज ते आहे। सिंध सरकार पारां तालीम खाते में एमरजेंसी लागू हुजण करे कामोरनि जी करप्शन सबबि काछे में बंदि पयल स्कूल नाहिनि खुली सघिया। हुननि चयो त बायोमेट्रिक निज़ाम अचण बावजूद बि तालीम खाते जोही जे स्कूलनि में को बि फ़र्क़ु नाहे पियो। हिननि चयो त स्कूल बंदि हुअण करे समे गुलनि जहिड़नि मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी वियो आहे। ॻोठाणनि जोही तालुके जे एजुकेशन ऑफिसर ख़ादिम हुसैन जमाली खे केतिरा ई भेरा लिखत में दरख़्वास्तूं जमा करायूं, मगर हुननि बि दरख़्वास्तुनि ते को अमल कोन कयो आहे। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, तालीम वारे सूबाई वज़ीर ऐं DC दादू खां मुतालबो कयो त बंदि पयल स्कूल खोलिया वञनि। ॿी सूरत में स्कूली ॿारनि समेत एहतजाज कयो वेंदो।